अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ सां करे तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं गर्मी ऐं बूस्ट स्टील सिंध वासियुनि लाइ ख़ुशख़बरी। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु वसकारे जा इम्कान आहिनि। मौसमियात खाते मूजिबि अॼु शाम या राति कराची, ठट्टो, सिजावल, हैदराबाद, दादू, बदीन ऐं थरपारकर में बरसात जा इम्कान आहिनि। उमरकोट ऐं मिठी, मीरपुर ख़ासि, सांगड़ ऐं नवाबशाह में बि कुझु हंधनि ते वसकारे जा इम्कान आहिनि। कराची में गुज़िरियल ॾींहुं यौम अशूर जे मौक़े ते गर्मी 40 ताईं पहुचण सबबि शहरियुनि ऐं अज़ादारनि जी हालत ख़राब थी वई। कराची में 40 सेंटीग्रेड जी गर्मी जी शिदत 54 डिग्री ताईं महसूसु कई वई। कराची में शदीद गर्मी सबबि 250 खां वधीक अज़ादार बेहोश थी विया। मौसमियात खाते मूजिबि सामूंडी हवाउनि बंदि थियण सबबि गर्मी में पद 40 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। अॼु शाम कराची में सामूंडी हवाऊं बहाल थियण जा इम्कान आहिनि। ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो ऐं हर रोज़ जी वीडियो तव्हांखे वाक़िफ़ु कंदा हलो।